Oh yeah. अरे न पॉप जो सुखा पॉप मामा यो पॉप कोने हिन उम्र में यो पापा अरे चुप अंगड़ बोहरिया बाप रे तुझो वाचू निहारिया तुझो वाचू निहारिया मामा इन वाटुन के तू छदे अज मुखे दिस अरे घोड़ाड़ी ही छा वाह 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 अज तो सपा वड़े पियो वड़े अरे छोरा एकड़ी गाल तो बुधा ये पतलून छतलून पायो केदा पियो वनी मामा डेट ते हां डेट छोर छा डेट माने तारीख माना हुआ जेका पानी महबूब के दिनल हुंदिया उन महबूब जी दिनल तारीख ते पे वजा यानी अंग्रेजी में डेट ते पे वजा अच्छा अंग्रेजी में डेट थी माना तू तारीख ते पे वने सोब महबूबा जी तारीख ते अच्छा या महबूबा केड़ा किथया केड़िया मामा हसीन जमील अल्लाह हुस्न जी परी अल्लाह बस रुको एकड़ो प्रॉब्लम आए मामा उहो वरी केड़ो वो शादीशुदा है ओह नो शादीशुदा नु बागा बच्चड़े वाल के तू जो को आखिर क्यों छोइए मामा हां शादीशुदा आए हां पर मुर्स प्यालो पियोस हां प्यालो सजा बटे को पचाजा पियो छा ने मामा मरियो अरे गोरा अब अरे मुर्स मारी न बागा ई तो छा कवा अरे मुर्स ने मरी वा अन तू वरी उन सा शादी तो करी उन्हें के जो को सो वजी दुख में हमदर्दी कर मामा हमदर्दी ता करया पियो केड़ी ये हमदर्दी में त मुके उन सा प्यार थी वियो उनके मूसा प्यार थी वियो हां हां किया छो त चवंदा न मामा हाँ। त घट में घट हाँ। कि जो सहारो मानो बनजे अच्छा हां चवंदा न किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को उछाल दे वाह 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 निगाह है मस्ती की मस्तियां हाँ। किसी बदनसीब पे डाल दे वाह 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 नूरानी शरबत कड़ो चा शरबत जो लाहौती शरबत पे वराई छा काद बुध भला ठीक छोकरी दिसण में किया है जवान आहे ये खूबसूरत आहे या न मामा हां खूबसूरत जवान हुई हां हुई छा मतलब मतलब त हाणे जो को थोड़ो उम्र में को थोड़ो वडी थी वई मुखा थोरो वडी थी या हां घणो? 50 साल जी अरे आहे अरे गोला रे 40 50 सालन जी उम्र खबरदार पंहिंजी उम्र ॾिठी अथई हां अञा ॿार लॻो पई सफ़ा हेॾो पिचको ॿार राति ॼाओ अञा अञा तूं जेको 60 साल वारनि से शादी कंदे हां खबरदार ऐं अहिड़ा मोचड़ आंदोसनि जे यादि कंदे अरे मामा वो करोड़पति आ अरे करोड़पति हुजे अरबपति हुजे या खरबपति हुजे या रुगो पति हुजे अरे मामा समझदो वञ न हाँ हुन जो दुनिया में केर बि कोन्हे हाँ? न अॻियां न पोयां अच्छा न हिन पासे न ऊपर न नीचे न आगे न पीछे पोइ हुन मूंखे पसंदि कयो आहे उहो सॼी करोड़नि जी जेका मिल्कियत आहे हाँ। न सभु मुंहिंजे नाले थी लिखे पोइ मामा तोखे आऊं जहाज़नि में घुमाईंदुसि हाँ दुबई हला सिंगापुर हाँ थाईलैंड हाँ स्विट्जरलैंड हाँ। सभु तोखे घुमाईंदुसि फेराईंदुसि तूं बि असां सां गॾु पियो घुमिजे अरे वो सामान खणी तो हल खबरदार मूंखे का ज़रूरत कोन्हे आऊं ॿुधाए छॾियां थो आऊं न माई त केस कंदुसि मुंहिंजे नंढे छोकिरे बच्चे खे जेको सो हुन फासायो आहे अरे हुनखे जेको सो इहे सभु जेको सो ॿुध ॾेखारे ख़्वाब हुनखे फासायां ऐं अॼु केस करियां थो माई खे ॿधारायां थो मामा ई छा थो करिए मुंहिंजी करोड़नि जी मिल्कियत विधी ली यार करोड़नि जी मिल्कियत वरी छाजी आऊं तोखे बि ॿधाईंदुसि तोखे पादर हणाईंदुसि अरे पंहिंजी उमिरि ॾिस हुन माई जी उमिरि ॾिस तोखे शर्म अचे थो हां तोखे हया आहे अरे मामा समझदो वञे यार जे मुंहिंजे सां शादी न कई मुंहिंजी करोड़ जी मिल्कियत मुंहिंजे हथ मां निकिरी वेंदी पोइ आऊं इहे छा कंदुसि तूं फिक्र छो थो करी छो आऊं वेठो आहियां न मतलब कुर्बानी आऊं ॾींदुसि छो त मुंहिंजे बराबरि आहे न बराबरि मुंहिंजे बराबरि आहे त पोइ शादी मूंसां चङी ठहंदी न पर मामा तोसां शादी कदी पोइ आऊं करा वेंदुसि तूं वञी ॿिए का ॻोल्ह जाई